वसल्लम हज़रत सलमान मुसलमान थी पियो। हाणे काफर जो गुलाम आ, कंहिंजो गुलाम आ? जेतिरो टाइम बचे सोने नबी जी कचहरी में रहे, बाक़ी टाइम पराओ नौकर उनजो बाग हो, उनखे पानी ॾे, उठनि खे गाह हुजे, उनजे घर जो कमकार करे। 200 साल जो पोड़ो 2-3 महीना गुज़री विया। हिकिड़े ॾिहाड़े हुज़ूर जी ख़िदमत में अचे थो, अची वेठो आहे, पर अखियुनि मां लुड़क पिया वहनि। सलमान कंहिं सतायो थी? किबला कहीं कोन सतायो आहे। अरे तुझे अखियुनि में ॻोढ़ा मूं ॾिठा आहिनि, कॾहिं बि तुझे अखियुनि में मूं ॻोढ़ा कोन ॾिठा। अर्ज़ कई या रसूल अल्लाह पोढ़ो थी वियो आहियां, ख़बर न आहे हयाती अलाए केतिरी आहे। मुंहिंजा सोना तुझे मोहब्बत ऐं कचहरी मां वेही ड्रओ कयो ई कोन अथनि। पराओ गुलाम आहियां, पराओ नौकर आहियां, 24 कलाक उन मालिक जी ख़िदमत भी करनी आ। तुझी सिक बि वेहणो कान थी जे। मुंहिंजा हबीब अलाए को उहो कहिड़ो ॾिहाड़ो थींदो जो मां मिस्कीन आज़ाद थियां ऐं आज़ाद थी करे तो मुहम्मद करीम सां कचहरियूं करे ड्रव कयां। रहमतुल लिल आलमीन जी ज़ात बाबरकात क़द्र वारा हा। मुझे हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, सलमान वञी पंहिंजे मालिक सां ॻाल्हाए, तोखां जो कुछ भी घुरे तोखे आज़ाद करे, तो जो ख़र्च भरण लाइ मां मुहम्मद वेठो आहियां। हू पैसा वठी आज़ाद कंदा हा, सोन वठी आज़ाद कंदा हा। हुजूर करीम फरमाए त हुजूर खे चओ वञी। सलमान दिल में सोचो त साईं त बादशाह हुआ, बादशाहनि त चयो त वञी चवेसि हो जे मूंखां पैसा घुरंदो त मां मिस्कीन किथां ॾींदुसि। सभई जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा दोस्त अजीज हजरत सलमान फारसी हबीब करीम जे चवण सां उन यहूदी के चवण लगो, ओ साईं मां तो जो नौकर आहियां ऐं मां तुंहिंजी ख़िदमत में तोसां पाबंद आहियां। मुंहिंजे मथां अल्लाह जी पाबंदी आहे त तोखे मालिक जीअं चवे तीअं कर, पर मां ॿुढड़ो थी वियो हां, कमु नथो मूंखां पुॼे, महिनत नथी थिए, हॾा कमज़ोर थी विया हल, 200 साल मूं मिस्कीन जी उमिरि आहे। हाणे महिरबानी कर जेके ॾोकड़ चवीं से मां तोखे पिनी सिनी बि पूरा करे ॾियां, मूंखे आज़ाद कर। इएं कोन थो चएसि त आज़ाद कर त सोने नबी जी दरबार में वञी रहा, छो त उन भाॻो हो मथां न छॾे। पर हू बि सम्झी वियो, छॾाई थो पाण, तुंहिंजी मर्ज़ी आहे त वञी औखो सौखो सवलो थी रसूलुल्लाह वटि वेहां। ठीकु आहे, ठीकु आहे, जेकॾहिं तूं छो बि चवीं थो त मां तोखे आज़ाद कयां त भला ठीकु आहे, आज़ाद कंदुसि, पैसा न खपनि। 5 जिरेब मुंहिंजी ज़मीन आहे, उन में मूंखे खजनि जो बाग लॻाए ॾे, खजी जॾहिं फरंदी तूं आज़ाद आहे। खजूं पोख, पाणी ॾे, वॾियूं थियनि, फरजनि, पोइ जॾहिं फरजनि 4-5 साल पोइ लॻनि, फरजनि 5 जिरेब ज़मीन जा, पोइ तूं आज़ाद। हज़रत सलमान फारसी खे ॾाढी दिलि में ॻाल्हि ॾुखी लॻी। पहाड़ी इलाइक़ो, रेतीली ज़मीन कान हुई, जबल जी ज़मीन आहे, उन में खजी ॾाढी ॾुखी थींदी आहे ऐं 5 जिरेबनि खे वरी पोखणो, वरी उनखे पाणी हथनि ते ॾियणो, वरी 5 साल ॿिया इंतज़ार करणु। दिल में ॾुखी लॻी। वरी मुंहिंजा दोस्त नबी करीम जी दरबार में आयो, वरी अखियुनि में लुड़क वहाए हबीब करीम सां अर्ज़ु कई, या रसूल अल्लाह, हुन खबीस ही शर्त लगायो आहे। नबी करीम फरमाए था, घबराइण जी का ज़रूरत कान्हे का, तूं वञी चई अचीस त ॿिज ॼण तुंहिंजो कमु आहे, पोखे ॼण मुंहिंजो कमु आहे। ॿिज ज़मींदार ते आहे न, कंहिं ते ॿिज आहे? ज़मींदार बिज ॾे। सलमान बाक़ाइदे अखियूं खोले ॾे बिज। हुन चयो त बिज अहिड़ो ॾियांसि, बिज 2 क़िस्म थींदो आहे। हिकिड़ी थींदी आहे झत, खजीअ जी चकी। अलाए तव्हां छा चवंदा, 当然，这门根本阿黑干的肯定。
चक्की थींदी आहे चक्की उहा सवली थींदी आहे उहा बच्चो जो खजी जे पाण मां कढबो आहे 2-3 साल में तैयार थींदो आहे ॿियो बिज थींदो आहे खोखड़ी इहो छुटो 10 साल हुन चयो ठीकु आहे मूं वटि झतूं कोन्हनि तोखे खोखड़ियूं थो ॾियां उहे तोखे सुबुह तोबरो भरे ॾींदुसि उहे वञी पूर पोख पाणी ॾे फुटनि त पोइ तोखे आज़ाद कयां हज़रत सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला नो पंहिंजे घर सुम्ही पियो आहे हुन ख़बीस छा कयो हिकिड़ो ठिकर जो लोटो खईं उन लोटे में उहे खोखड़ियूं विधई खोखड़ियूं विधी खॾ खोटई खॾ खोटे समूरी खॾ जेका हुई उहा छेणनि सां भरे उनखे बाहि ॾिनई बाहि ॾेई उहो कुनो उन लोटो उन में पूरई सॼी राति बाहि ॿरी खोखड़ियूं ज़ाहिर में त ॾिसण में अचनि पियूं पर हुननि जो ॿिज ऐं गभ सड़ी वियो 100 साल भी कोन थे सुबह जो कंडी छड़े थोबरो कडी है खणी वनी सलमान ओ बनी मुजी पैती 5 जरेब उते वनी पोख जा हजरत सलमान फारसी तोबरो मुखोखड़न जो भरे रसूलुल्लाह जी दरबार में आया जिए जो नबी करीम जी दरबार में हजरत सलमान पहुतो हुजूर करीम सद कयो ओ बिलाल लब्बैक या रसूल अल्लाह पानी जी मश्क भरे आ पानी जी सांदारी भरे आयो ओ प्यारा अली लब्बैक या रसूल अल्लाह को डर खण मा मोहम्मद करीम सा भाई गरजी हलवा मौजा दोस्तों नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात ओ तोबरो हजरत सलमान जे हथ में दिनो आ हजरत बिलाल के पानी जी मश्क दी आ कोडर हजरत अली जे हथ में आ नबी करीम भी फरमाइन था इन जाए ते खड्डो खोट हजरत अली लपोहणी जमीन में खड्डो खोटियो आ नबी करीम पांजो हथ मुबारक तोबरे में विझी खोखड़ी कढी आ उते विझी महबूब पांजे हथन सा मिट्टी वराई आ हजरत बिलाल के फरमायो आ पानी जा बटे ढुकला है पानी जा बटे ढुकला तो वरी सामो बियो खड्डो टियो खड्डो हुजूर फरमाइन था खड्डा खोटींदा चो पानी लहींदा चो बिज पोखींदा चो पर पोइते न निहार जो वाह मुझा मोहम्मद करीम तो ता कुर्बान वजा ये लाइन मुझो सोनो नबी करे लगाए जरी छेड़े ते पहुतो ऐं ये फेरो ॾई बी लाइन सा आया तो वा लाइन फुटी बिजी मुझे हबीब पाक बी लाइन लगाई 3 लाइन लगाई 4थी लाइन लगाई सब लाइनू लगाए 5 जरेब नबी पाक जी ज़ात बाबरकात पोखे बाहर निकरी दुआ घुरम ऐ मौजा मौला हिन सलमान जे बाग के आबाद फरमाए हुजूर करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात अञा रवाना ही कोन था त खजूं चेल खां मथे अचियूं बुहारा जलेबी रही दूर जलेबी रयूं जमल शाम थी साजी थी हुजूर करीम जी ज़ात बाबरकात हजरत सलमान के फरमाइन था ओ सलमान लब्बैक या रसूल अल्लाह वञ वञी पांजे सेठ के चओ तो पांजो बाग संभाल मुते मयार न ॾिजां पांजो बाग संभाल हुजूर से फरमाइन था सलमान जी किबला वन वनी पांजे सेठ के चओ त पांजो बाग संभाल मता भेल थी वञई मता छणी वञई पोखियो थनो सुबह जो मालिक के हवाले पियो थे सुबह जो शाम जो सलमान टपंदो कुनंदो खुश थींदो सिधो यहूदी वटि वियो ॾे ख़बर पोखे आयो आहे कि रुगो पोखे कोन आयो आहियां पर बाग तैयार बीठो आहे छा थो चवीं जे चवां थो बाग तैयार बीठो आ जे चरियो थियो आ छा जे चरियो कोने सरो बदर अखियुनि जो सौदो आ हल ॾिसो हली मुझा दोस्तो अजीजो अज़म इरादो हुन जो यकीन ॾिसी यहूदी समझी वियो त ही हिन जो कमु नाहे मिठड़े मोहम्मद करीम जो कमु आ सलमान फारसी के यहूदी तो चवे ओ सलमान बाग को न थो ॾिसां बाग लगाइण वारो थो ॾिसां हजरत सलमान फारसी च तुंहिंजी मर्ज़ी जंहिंखे वणई तंहिंखे ॾिसी बाग वारो ॾिसी जा बाग खे ॾिसी उन यहूदी पंहिंजा बच्चा वरता धीयूं वरतियूं ज़ाल वरती पुट वरता भाउर वरता खानदान वरतो सॼो ॻोठ पाण सां वठी करे सिधो रसूलुल्लाह जी दरबार में रवानो थियो आहे हुजूर करीम जी ज़ात खे ॾिसी चवे थो सुहिणा जे
फिटल ज़मीन में सड़ियल ॿिज मां सलमान जो बाग फुटायो थी इहन मुंहिंजी बर्बाद दिल मां कुफ्र कढी ईमान जो बाग लगा। हुजूर फरमान था चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सबै चो सल्लल्लाहु अलैहि